वालेकुम। ये असो सुठो सुघड़ है जो नालो है हाजी हामिद अली घोटो साहब जो घोटकी का ओलह साइड ते वेठल है। तमाम सुठो सुघड़ है। अस इनके गुजारिश कंदासीं त असांखे हिकु ॿ बैत जेके आहे उहो ॿुधाए त महिरबानी थींदी उन जी। हाँ साईं, अस्सलाम वालेकुम अदा दोस्तो। हे अकुल जी ॻाल्हि आहे। हे बैत आहे, ॾोर आहे साईं। ॾोर चवे थी त ईअं पढ़ियल पुरजल कोन करे हे मोगो अथई मीर। हाणे इन ॻाल्हि जी मूंखे पानाह करे ॾे पीर। पोइ त शकीक शबीर पाण ॿुधोसीं पीराणो चए साईं। पीराणो तड़ त साईं सांघिन वारो। ऐं असुल छा आहे, अकुल जी ॻाल्हि आहे साईं। बुझारत ते बुझारत चवे थी त उमिरि वञा त काठी, थर वञा त गाह तोड़े निकिरे साह अदा उमिरि काठी। उहा ई काठी। ऐसे मारूई खे मोकल मिले पई, उमिरि खे चए पियो त अदा उमिरि तूं मूंखे मोकल ॾींदो पियो आहे, पर मूंखे जेॾियूं सर्टी चवंदी त इहा किनी मोटी ईंदी साईं। काठी किनी साईं। हा साईं। ऐं साईं थर जो गाह हुआसीं, गम गाह हुआ हिते पाण वटि कान्हे रा। हे अणल बि शइ आहे। ऐं हाणे जेॾी जबलनि में ससु ई थकी पई, हाणे हिते रब खे अलाह खे सॾे थी, ओ मुंहिंजा मालिक साईं, ओ मुंहिंजा अलाह ॿ नाला कर त पोइ मां वाणकी थी वञा। हाणे ॾींहं वठी वियसि साईं। हाणे उते ॻाल्हाए पई त मुंहिंजा अलाह ॿ नाला कर त मां वाणकी थी वञा। मुंहिंजा रब साईं का मेघ मल्हार कर त पोइ मां थदड़ी थी वञा न। वाणकी थदड़ी ऐं साईं नाला मेघलो ऐं मल्हार जा जा। हे कमु चवे थो भिटाई साईं चयो आहे त केचा आहे मुकाफ़िलो पर साथ धणी सरवाण। वार वढे वागूं कयां थियां हूं द पलाण। अजूं शाह लतीफ़ चवे जहिड़ो पुनल पाण तेड़ी तन सिठा साथ जी। हा साईं। वरी मथो अचे थो त भिटाई साईं चयो त असांजो महबूब मदनी सजन को सुहिणो आहे। हा, जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी झोली में पियानी त 14 जी राति आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु चंड ॾे बि तकीदो आहे, नबी साईं जे मुंहुं मुबारक ॾे बि तके थो। हाणे चंड खे पियो चवंदो थी ॻाल्हाइण भिटाई साईं जो आहे साईं। चई त चंड चवां सचु, चंड चवां सचु त कॾहिं उभरे थोरो त कॾहिं उभरे गचु। अजूं शाह लतीफ़ चवे तोड़े न मुंहं में बरे मचु, त बि मट न भायां मोहम्मद जी। अलाह खां पोइ आला ज़ात जेकी आहे मोहम्मद जी आहे साईं। हा साईं। जे चओ त अञा चऊं, जे चओ त चुप कयूं। हा साईं। चए थी त मोहम्मद मोहम्मद कंदे मुंहिंजी ठरी पई थी जान। सुभान अल्लाह। मोहम्मद मोहम्मद कंदे मुंहिंजी ठरे पई थी जान। त मोहम्मद जी मजलस में मूं पढ़ियुमि सारी राति क़ुरान, जतो ई चए सुभान त सची ज़ात सैयद जी। सुभान अल्लाह। वॾी महिरबानी हाजी हामिद घोटा साहब, तव्हांजी वॾी महिरबानी लख लाइक़। तव्हां असांखे कुझु वक़्तु ॾिनो, तव्हांजो असां बेहद शुक्रगुज़ार आहियूं। इंशाअल्लाह तव्हां सुठी ॼाण असांखे ॾिनी। मौला तव्हांखे आबाद कंदो। वॾी महिरबानी। ख़ुदा हाफ़िज़।